अस्सलाम वालेकुम नाज़रीन, वेरान टीवी न्यूज़ में आओ या सायरा सुमरो हिन बुलेटिन में असां सां गॾु साथ ईंदो मुबशिर सोलंकी। सभ खां पहिरीं हिक नज़र हेडलाइन ते। अमेरिका ईरान विच में ॻाल्हियुनि जो ॿियो दौर ईंदड़ हफ़्ते इस्लामाबाद में थियण जो इम्कान। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जे वतन वापसी बाद ॻाल्हियुनि जे ॿिए दौर जी हतमी तारीख़ तय कई वेंदी। उन हवाले सां पाकिस्तान अमेरिका ऐं ईरान खे आगाह करे छॾियो। ईरान ऐं अमेरिका जो चवणु आहे त ॻाल्हियुनि जे ॿिए मरहले में उहे टीमूं हिसो वठंदियूं जेके ॻाल्हियुनि जे पहिरें दौर में शरीक हुयूं। खिते में अमन जे क़याम लाइ पाकिस्तान कोशिशूं वधीक तेज़ करे छॾियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जा अहम मुल्कनि जा दौरा। वज़ीर आज़म सऊदी अरब खां पोइ कतर पहुची वियो। दोहा पहुचण ते शहबाज शरीफ़ जो शानदार इस्तक़बाल, सलामी ॾिनी वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं कतर जे अमीर शेख तमीम बिन हमदुल सानी विच में मुलाक़ात। ईरान ऐं अमेरिका विच में ॻाल्हियुनि जे हवाले सां ख़्यालनि जी ॾे वठ। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सऊदी अरब जे दौरे दौरान सऊदी वली अहद शहज़ादा बिन सलमान सां बि मुशावरत कई। खिते अमन लाइ वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तुर्किया जो बि दौरो कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त अमेरिका ऐं ईरान ॻाल्हियुनि खे अॻिते वधाइनि। खिते में पायदार अमन ऐं इस्तिहकाम लाइ कोशिशूं जारी रखंदासीं। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जी तेहरान में ईरानी पार्लियामेंट जे स्पीकर बाकिर कालीबाफ सां मुलाक़ात। ईरानी मीडिया मुताबिक फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जी तेहरान में ईरानी पार्लियामेंट जे स्पीकर बाकिर कालीबाफ सां मुलाक़ात थी। गुज़िरियल ॾींहुं फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर ईरान जे परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची सां मुलाक़ात कई हुई। ISPR मुताबिक फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जो तेहरान वारो दौरो अमेरिका ईरान विच में टियाकड़े वारनि कोशिशुनि जो हिसो आहे। अमरीकी सदर ट्रंप चयो आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं फील्ड मार्शल संजीदा कोशिशुनि में मसरूफ़ आहिनि। पंहिंजे जारी कयल बयान में अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त पाकिस्तान जी क़यादत खिते में छिकताड़ घटाइण लाइ मिसबत किरदार अदा करे रही आहे। ॻाल्हियूं सिर्फ़ पाकिस्तान में थींदियूं, ॿिए कंहिं हंध ते न। असांखे पाकिस्तान ते इतमाद आहे, अमेरिका ते न। ईरान जे सफ़ीर रज़ा अमीरी मुक़दम जो इस्लामाबाद पॉलिसी रिसर्च इंस्टीट्यूट में खिताब। ईरान जे सफ़ीर चयो आहे त अमेरिका क़ाबिल इतमाद मुल्क नाहे। ईरान पाकिस्तान खे क़ाबिल इतमाद ऐं गैर जानबदार टियाकड़े कराईंदड़ करार ॾिनो आहे। पाकिस्तान जे सिफ़ारती किरदार ऐं अमन वारनि कोशिशुनि खे ईरान साराहियो आहे। अमेरिका जे जंग बाबति वज़ीर पेट हेगेस्ट चयो त ईरान कंहिं बि सूरत में एटमी हथियार नथो ठाहे सघे। असांजे ॻाल्हियुनि वारी टीम ईरान सां ॻाल्हियूं करे रही आहे। ईरान असांजे दिफ़ाई सलाहियतुनि जो मुक़ाबिलो नथो करे सघे। आबनाई हरमज़ खे खोलाइण लाइ ईरान जो इंफ्रास्ट्रक्चर तबाह करे छॾींदासीं। अमरीकी फ़ौज जे जनरल डेन केन चयो त अमरीकी फ़ौज के बि वक़्तु ईरान ख़िलाफ़ ऑपरेशन लाइ मुकमल तयार आहे। असां जेतिरो वक़्तु चाहियूं था आबनाई हरमज़ जी नाकाबंदी जारी रखी सघूं था। आबनाई हरमज़ जी नाकाबंदी जो मक़सदु ईरान खे तेल विकिरो करण खां रोकणु आहे। ईरान जी मदद कंदड़ हर जहाज़ जो पीछो कंदासीं। ईरान वाइदो न कयो त हाणे वारी वेढ़ इंतहाई ख़तरनाक ऐं दर्द ॾींदड़ हूंदी। परॾेही खाते जे तर्जुमान ताहिर हुसैन अंद्राबी चयो आहे त पाकिस्तान खिते में अमन लाइ सरगर्म आहे। पाकिस्तान जे टियाकड़े सां अमेरिका ईरान विच में जंगबंदी मुमकिन थी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ हिन वक़्तु टिनि मुल्कनि जे दौरे ते आहे। मीडिया खे ब्रीफिंग ॾींदे परॾेही खाते जे तर्जुमान वधीक चयो आहे त अमेरिका ईरान विच में अमन ॻाल्हियुनि में वज़ीर आज़म किरदार अदा कयो। इसाक़ डार ऐं संदसि टीम अमन ॻाल्हियूं मुनक़िद करण लाइ कोशियान रहे। पाकिस्तान खे सऊदी अरब तरफ़ां $1 अरब मिली विया। स्टेट बैंक तस्दीक कंदे चयो त नाणे वारी वज़ारत खे सऊदी अरब तरफ़ां $2 अरब 15 अप्रैल ते वसूल थिया आहिनि। सऊदी अरब पाकिस्तान खे $3 अरब डिपॉज़िट करण जी ख़ातिरी आहे। पाकिस्तान जे सामूंडी फ़ौज एंटी शिप मिसाइल जो कामयाब तजुर्बो करे वरितो। ISPR जो चवणु आहे त एंटी शिप मिसाइल कामयाबी सां हदफ खे निशानो बणायो। नेवल चीफ एडमिरल नवीद अशरफ मिसाइल तजुर्बे जो मुशाहिदो कयो। मक़ामी सतह ते ठाहियल मिसाइल टेक्निकल महारतुनि जो सबूत आहे। सदर ऐं वज़ीर आज़म तरफ़ां कामयाब तजुर्बे ते यूनिट्स ऐं साइंसदाननि खे मुबारकूं। तवानाई वारे वफ़ाक़ी वज़ीर अवैस कादिर लघारी चयो आहे त अवाम खे बिजली सूरतहाल खां आगाह करणो आहे। लोड शेडिंग ते अवाम खे जेका तकलीफ़ पहुती आहे उन ते माज़रत कयूं था। असां हमेशह अवाम खे ऊंधाइनि मां कढियो आहे। अॼु राति खां बिजली जी फराहमी बहितर थी वेंदी। वफ़ाक़ी वज़ीर अवैस कादिर लघारी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त हैदराबाद
के इलेक्ट्रिक लाइ लोड शेडिंग न कई वई। अप्रैल में बिजली जी तलब 9000 खां 20000 मेगावाट रही। बिजली जी तलब जड॒हिं 16000 मेगावाट खां वधी वई त लोड शेडिंग में इज़ाफ़ो थी वियो। बिजली जी पैदावार वधण सां लोड शेडिंग ख़त्म थी वेंदी। सिंध काबीना फोती कोटा बहाल करण जो फ़ैसिलो करे छडि॒यो। मार्केट कमेटी जे मुलाज़िमनि खे पेंशन ऐं रिटायरमेंट अलाउंस फौरी तौर ते ॾियण जो हुकुम। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि इजलास। सूबाई वज़ीर ऐं सलाहकार शरीक सूबाई काबीना पारां मुशावरत खां पोइ फोती कोटा बहाल करण जो फ़ैसिलो। एंटी इंकरेजमेंट फोर्स में भर्तियुनि जे क़ाइदनि ऐं सिंध बैंक जे बोर्ड ऐं सीएओ जी कारकर्दगी जांच जी मंज़ूरी बि ॾेई छॾी। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त सेप्टेम्बर 2024 ताईं फोती कोटा जे केसनि जो जाइज़ो वठण बैदि मेरिट ते भर्तियूं कयूं वेंदियूं। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त सिंध हुकूमत सूबे जे अवाम खे ट्रांसपोर्ट जूं बहितरीन सहूलियतूं फराहम करे रही आहे। सभ खां पहिरीं इलेक्ट्रिक बसूं सिंध हलायूं। कराची में ख़ासि माण्हुनि जी ख़िदमत लाइ बहितर ख़िदमतूं अंजाम ॾींदड़ एनजीओज़ रोक इनामनि जी तक़सीम वारी तक़रीब। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तक़रीब खे ख़िताब कंदे चयो आहे त ख़ासि माण्हुनि जे हक़नि लाइ सिंध असेंबली मां बिल मंज़ूर करायो आहे। गुज़िरियल साल 400 मिलियन रुपया बजट रखी हुई, हाणे उनखे डबल कयो वियो आहे। समूरनि एनजीओज़ में ऐं समाजी इदारनि जूं कोशिशूं तारीफ़ जोगियूं आहिनि। ख़ुसूसी माण्हुनि जी राय में आयल रुकावटुनि खे ख़त्म कंदासीं। टंडो मस्ती में कारे इल्ज़ाम हेठि सरेआम गोलियूं हणी नारी रुबीना चांडियो खे क़त्ल करण वारो केस पुलिस गिरफ़्तार। ॿिनि जवाबदारनि खे अदालत में पेश करे छडि॒यो। जवाबदार कैसर चांडियो पारां ॾोह जो इतराफ़। अदालत दुरिन जा दलील ॿुधण बैदि जवाबदार कैसर चांडियो खे जेल हवाले करे छडि॒यो। जवाबदार वली मोहम्मद चांडियो खे 4 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले करण जो हुकुम। पुलिस जे चवण आहे त केस जी जांच खे शफ़ाफ़ बणाए जवाबदारनि खे कानून मूजिबि सज़ा ॾियण लाइ समूरा क़दम खंया पिया वञनि। ॿियनि मुलविस जवाबदारनि खे बि जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। ख़ैरपुर डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन पारां रुबीना चांडियो वाक़े जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत। जवाबदारनि जो केस न वठण जो फ़ैसिलो। मीरपुर ख़ास में शागिर्दानी फ़हमीदा लाग़ारी जो केस में गिरफ़्तार ब जवाबदार रिमांड ते पुलिस हवाले। पुलिस गिरफ़्तार लेक्चरार आबिद लगारी अब्दुल रहमान जट खे अदालत में पेश कयो। अदालत ॿिन्ही जवाबदारनि जो 5 ॾींहनि जो रिमांड मंज़ूर कंदे पुलिस हवाले करे छडि॒यो। खानापुर वेझो तेघाणी दुरिन में पुराणो तकरार ॿीहर भड़की उथियो। हिकु ॼणो क़तल। ॻोठ मदीह तेघाणी जे दुरिन में जहिड़ो हिक ॿिए मथां हथियारनि जा मुंहं खोले छडि॒या। फायरिंग में खंबीर तेघाणी मारिजी वियो। शहज़ादो तेघाणी ऐं अर्ज़ मोहम्मद तेघाणी ज़ख़्मी। वाक़े बैदि दुरिन में छिकटाइण वारी सूरतहाल। कश्मीर में हथियार बंदन फुर मज़म्मत ते सादिकाबाद वासी दुकानदार खे क़त्ल करे छडि॒यो। सब्जी मार्केट वारे इलाइक़े में हथियार बंदन जी दुकान तां 4 लाख रुपया फुर मज़म्मत ते फायरिंग में नौजवान दुकानदार कमर पंजाबी मारिजी वियो। जामशोर में दादू वासर नारी पारां सिंधु दरिया में टपोरी आबगाह जी कोशिश। 18 वरियनि जी महक बलोच कोटड़ी बैराज वटां सिंधु दरिया में टपो ॾियण जी कोशिश कई। मौजूदु रेस्क्यू अमले नारी खे बचाए वरितो। जामशोर पुलिस जे हवाले रेस्क्यू अमले मूजिबि नारी जो ज़हनी तौर तवाज़ुन दुरुस्त नाहे। मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं करे थी। नारी ॿुधायो त मुड़ुस तलाक ॾींदी आहे। घर वारनि बि खेसि राहण खां इनकार करे छडि॒यो आहे, जंहिं करे हिन खे इंतिहाई क़दम खणणो पियो। शेदातपुर मां 10 वरियनि जो नीगर मुबैना तौर अगवा। बाद बाज़ियाब हरदासपुरा वासी 6 क्लास जी शागिर्द शबम गुजराती खे पुलिस बाज़ियाब कराए वरितो। नीगर जे अगवा इल्ज़ाम हेठि आयल पाड़ेसरी असद आरायन बि गिरफ़्तार। केस दाख़िल। पुलिस जो चवण आहे त बाज़ियाब करायल नीगर ऐं जवाबदार खे अदालत में पेश कयो वेंदो। कंबट में समाजी कारकुन शहरन जे रुबीना चांडियो जे क़त्ल वारे वाक़े ख़िलाफ़ रैली। फूलबाग खां प्रेस क्लब ताईं रैली में सियासी समाजी तंज़ीमुनि जे कारकुननि वॾी अंग में शिरकत। कारे जे इल्ज़ाम हेठि क़त्ल थियल रुबीना चांडियो जे कातिलनि खे कैफ़े किरदार ताईं पहुचाइण जी घुर। शागिर्द अॻवान गनी अमान चांडियो ऐं सरमद मीरानी जे पक्की ज़मानत मंज़ूर। सिंध हाई कोर्ट शागिर्द अॻवाननि जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। ॿिन्ही नौजवाननि खे गिरफ़्तार करण बैदि कराची में मथनि दहशतगर्दी जा केस दाख़िल कया विया हुआ।